अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वहादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहल बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाहु व मनित्तबअक मिनल मुअ्मिनीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा।
अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख उज़ाम ऐ उलमाए किराम व बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीजो, दोस्तों, अवां बुजुर्गन जे आडो अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सगोरी मूं तिलावत कई आ। लाड़काने शहर में ई सालाना अजीम शान खुलफाए राशिदीन कॉन्फ्रेंस घणी मुद्दत का मुनाक़िद थींदी आ। फकीर के भी चंद मरतबा हाज़री जो मौक़ो नसीब थियो आ। अज बि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला हिन बाबरकत महफिल में तवां खे असां खे अचण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आ। उन्हीअ ई मुनासिबत सां अवां जी ख़िदमत गिरामी में चंद ॻाल्हियूं अर्ज़ करणियूं आहिनि ऐं आयत करीमा जो इंतखाब बि मूं इन्ही सिलसिले में कयो आ। इंशा अल्लाहुल अज़ीज़ अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सदके तौफ़ीक़ नसीब फरमाइंदो। तवां जी ख़िदमत गिरामी में कुछ अर्ज़ कया। दुआ कयो रब्बुल आलमीन जल जलालुहु अमन वालुहु तव्हां असां खे हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुखां अॻु में तव्हां खे उलमाए किराम घणो महज़ूज़ फरमायो आ। रात तमाम घणी गुज़री वई आ। यकीनन अवां बि काफ़ी देर खां वठी वेही कुछ थका बि हूंदव। अल्लाह तबारक व ताला तवां जी असां जी हाज़री क़बूल फरमाइंदो। मुजादा तवां दुनिया जे मक़सद जे लाइ कोन वेठा आहियो। अल्लाह पाक ऐं संदसि महबूब जे रज़ा जे वास्ते अवां एतिरो टाइम वेठा रहिया आहियो ऐं अॻिते बि वेहण जो इरादो कयो वेठा आहियो। यकीनन रब करीम जी ज़ात बाबरकात तवां असां जी हाज़री मंज़ूर फरमाइंदो। बिला ताख़ीर मां तहां जे आॾो पंहिंजे सिलसिले कलाम खे शुरू कयां। सब खां पहिरियां आयत करीमा जी माना जीअं तव्हां खे ख़बर पवे त अल्लाह तबारक व तआला कलाम पाक में महबूब जे गुलामन सहाबन किरामन जे लाइ छा फरमायो आहे। जे गुलामन जो इहो शान आहे त आका जो छा मक़ाम हूंदो। आयत करीमा जो तर्जुमो उन खां बाद तफ़सीर ऐं तशरीह ऐं के ॿ टे ॻाल्हियूं
एकड़ो दफो मोहब्बत सा ज़ौक़ सा शौक़ सा बुलंद आवाज़ सा मुझे महबूब करीम जे मथों दुरूद पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सुहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वञा ॿियो दफ़ो मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहन नबियो हस्बुकल्लाहु व मन इत्तबअक मिनल मुअ्मिनीन। या अय्युहन नबियो, ऐ गैब जे खबरन बुधाइण वारा, हस्बुकल्लाह, अल्लाह ताला पांजे महबूब करीम जो लक़ब रखियो आ अन्नबी। ऐं नबी जी माना है गैब जे खबर ॾियण वारो। अल्लाह पाक उनखे खिताब थो फरमाए या सा, या अय्युहन नबी, ऐ नबी। इन्हीअ जे करे त क़यामत ताईं क़ुरान हूंदो मुसलमान पढ़ंदा, जॾहिं पढ़ंदा त सारी रूह ज़मान या मुहम्मद करीम खे या नबी करे सॾु कंदा। पंजा पढ़न, परावा पढ़न, या रसूल अल्लाह जा मुवाफ़िक़ पढ़न, मुनाफ़िक़ पढ़न, मुखालिफ़ पढ़न, पर पढ़णो पवंदुनि या अय्युहन नबी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, या अय्युहन नबियो, ऐ गैब जे खबरुन बुधाइण वारा, हस्बुकल्लाह, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तो मिठे महबूब मोहम्मद करीम जे लाइ काफ़ी आ। एक न रुसे हो तो घोरी बाझ ॿियनि जी, जे रब राज़ी आ त बेड़ा ई पार। मुझे महबूब करीम जे मथा अल्लाह एड़ो राज़ी आ, एड़ो राज़ी आ, एड़ो राज़ी आ। दुनिया त चवंदी आ त 40 साल खां पोइ मक्के में नबूवत जी ख़बर पियसे, न का अॻु में किताब जी ख़बर हुयसि, न का ईमान जी ख़बर हुयसि। 40 साल खां बाद में महबूब पाक खे ख़बर पई त मां अल्लाह जो नबी बणियो आहियां। पर मूंखे ख़ुदा जे ज़ात जो कसम आ, हज़रत इमाम अहमद बिन हम्बल रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने में हिकिड़ो फितनो पैदा थी पियो हो। कहिड़ो फितनो पैदा थी पियो हो? हिकिड़ा बेदीन माण्हू चवण लॻा त अल्लाह पाक जो क़ुरान जेको आहे, क़ुरान इहो हादिसा पोइ पैदा थियो आहे, इन जी उम्र आहे, इन जी इब्तिदा है, इन जी इंतिहा है, इन जो इख्तिताम आहे, इन जी शुरूआत आहे। हादिस जी माना जेको वक्ती तौर पैदा थिए वरी वक्ती तौर ख़त्म थी वञे। इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैहि फरमायो त न गलता गलता, क़ुरान अल्लाह जो कलाम आहे, कलाम अल्लाह जी सिफ़त आहे। अल्लाह पाण बि क़दीम आहे त ख़ुदा जूं सिफ़तूं बि क़दीम आहिनि त क़ुरान बि क़दीम आहे। ये उलमा जी जमात वेठी आ, आलमन के सब खबर आ, पर तवा के अर्ज थो कया तो इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैहि जरी इहा फतवा दिनी तो वक्त जो खलीफो उन्हीं जमाने में जो अब्बासी खलीफो हो उहो भी इन हादस चवण वारन जे चक्कर में अची वियो हो। ॿियनि जो भी मोतज़िलन जो भी अक़ीदो हो तो कुरान हादसा, तो उन वक्त जे हाकिम जो भी अक़ीदो थी पियो त कुरान हादसा। पर इमाम अहमद बिन हम्बल सिर था कफन बधी मैदान में निकरी आयो त न कुरान जी हिफाजत अल्लाह कंदो, पर असां जे मथा भी लाज़िम आ दुनिया ॿुधे त कुरान हादिस न आहे, अल्लाह जो कलाम क़दीम आहे। हाकिम कावड़जी पियो,
इमाम साहब के जेल में विधई, जेल में विधी सजा ॾिनई, रोज़ानो 10 कोड़ा हणन, सजा ॾियन, बाहर कढन, दे खबर चतो कुरान कदीमा, वरी अंदर जेल में विझल। मांजा दा पुठीअ जी खल लही वई, मथे मुबारक जा वार खुसी विया, पर मुझे प्यारे महबूब मोहम्मद अरबिया जे दीन जा सिपाही पोइते कोन हटिया। उन ज़ालिम खलीफे जे सजा में वक्त जे इमाम के ज़हर पियारियो वयो, कोड़न जी सजा, ज़हर जी सजा में अल्लाह जो कामिल वली जहान छॾे वियो, पर मुजादा बातिल जे आॾो कोन झुकियो। दुनिया के ॿुधाई त अल्लाह जो कलाम कदीमा कदीमा कदीमा। अल्हम्दुलिल्लाह असां जहिड़नि कमज़ोरनि जे लाइ रस्तो बनाए वियो, जो असां जहिड़नि खे बि दिलि थी पई त अल्लाह जो क़ुरान कदीमा। तव्हां बि सभई चओ त अल्लाह जो कलाम, बुलंद आवाज़ अल्लाह जो कलाम कदीम उनखे चइबो आहे जेको अज़ल खां अबद ताईं हुजे, जंहिंजी न इब्तिदा न जंहिंजी इंतिहा। जॾहिं खां ख़ुदा जॾहिं खां छा, जॾहिं त माना वक़्तु थियो न, अल्लाह ताला हमेशा खां आहे, त अल्लाह जो कलाम बि हमेशा खां आहे। ॻाल्हि रुगो इहा करणी आहे त मुल्ला थो चवे त 40 साल खां पोइ ख़बर पयसि, कुरान ईमान जी ख़बर कान हस। मक्के में 40 साल गुजारी, बकरियूं चारींदो वतो, का ख़बर कान हस। पर इन अंधे के चओ कुरान पढ़, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो, भली मुझे महबूब करीम बराबर बकरियूं चारियूं, बराबर 40 साल मक्के में गुजारा। 40 साल खां पोइ अल्लाह जे मनशा सां ऐलान कयई, पर आमना जो लाल अञा ॼाओ ई कोन्हे, पर लो महफूज़ में अॻई लिखियो पियो आहे, रफ़अना लक ज़िक्रक। पर जे मुझो हबीब नंढड़ो आजा वाला अञा मक्के जे गलन में गुज़ारे थो, महबूब जी ज़ात भली अरबन जूं बकरियूं चारे थो, मुझे हबीब जी ज़ात बाबरकात भली जंगल में गुज़ारन था, अञा नबूवत जो ऐलान कोन था फरमाइन पिया। पर अल्लाह पाक जो कुरान जेको कदीम कुरान आ, अज़ल खां लिखियो पियो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदम व मुबश्शिरम व नज़ीरम व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। इन्ही मुल्ला खां पुछो थे कुरान में लिखियल आहे या नाहे? इहो अल्लाह जो कुरान नाज़िल थियण खां अॻु में क़दीम आहे या नाहे? जे कदीम आहे, अॻ में ही आहे, त अल्लाह ताला जरी अॻ में ही पे तो, या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाक, तोखे असां मोकिलियो आहे। इहो कजो ख़िताब नबी साईं खे आहे, ऐं तूं थो चवे नबी खे ख़बर ई कान्हे का। होॾो क़ुरान जी नस ख़िताब करे नबी खे थी चवे, इन्ना अर्सलनाक, असां तोखे मोकिलियो आहे। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात जेको क़ुरान लहे सो क़दीम क़ुरान आहे, अज़ल खां वठी आहे, ऐं अज़ल खां वठी रब पियो चवे, सोहणा मां तोखे सोहणो नबी बणाए मोकिलियो आहे। कुरान करीम के पढ़न को न समझन को न पोरी ॿियनि ते जन मयारू। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू पंहिंजे हबीब करीम के चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढे चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मोकिलियो, जॾहिं कॾहिं मोकिलियई, उहा अल्लाह पाक फरमाए थो तुम इन्ना अर्सलनाका, इहा आयत क़दीम आहे। जे क़दीम आहे त मुहम्मद करीम खे ख़िताब बि ख़ुदा जो क़दीम आहे, ऐं मुहम्मद अरबीअ जे ज़ात बाबरकात खे जेको अल्लाह ताला फरमाए तूं मूं तोखे नबी बणाए मोकिलियो आहे। 40 साल पोइ थो चवी आयो, आदम जी औलाद मजा पैदा थियो, हज़रत अब्दुल्ला ऐं हज़रत आमना जे सिलसिले सां आयो। पोइ जेकॾहिं इहे आमना बि कान ही, हज़रत अब्दुल्ला बि कोन हो, ऐं ख़ानदान जो वॾो हज़रत आदम बि कोन हो, त पोइ ख़िताब कंहिंखे पिए थो? तॾहिं त मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे कुदरत जो पहिरियों पहिरियों शाहकार पहरी पहरी कारीगरी जेकॾहिं ज़ाहिर कई त मां मुहम्मद जो नूर पैदा कयई।
तव्हांजे लाड़काणे जो हिकिड़ो मुला हेॾे असांजे सां गॾु ॾे आयो, चए पियो चे हिननि वीचारनि खे ख़बर ई कान्हे। असांजे लाइ पियो चवे, अहले सुन्नत वारनि जे लाइ कहिड़ी ख़बर कान्हे? चई नूर खां बशर मथे आ। दलील कहिड़ो ॾिनई? चई अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू आदम खे नूर बनायो या बशर? उन्होंने चोसी बशर। चए पोइ मलाइका नूर हन या बशर? चेसई नूर हन। चए पोइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात आदम अलैहिस्सलाम खे मलाइकनि खां नूर खां सजदो करायो। तंहिंजी माना त जंहिंखे सजदो करायो वियो उहो आला है, बशर आला है, ऐं जन सजदो कयोसीं घटल। तंहिंजे करे मुतलक ॻाल्हि करे वियो, इहे खुली ॻाल्हि करे वियो त नूर जेको आहे सो घटि आहे ऐं बशर मथे आहे। ऐं हुन जा वरी ॿुधण वारा जहिड़ो ॻाल्हाइण वारो अंधो तहिड़ा ॿुधण वारा। वाह 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 साईं, भञ घतियई। अहिड़ो त दलील ॾिनई जो बसि दलील जी का ॻाल्हि ई कान्हे का। हेॾे निहारियो, हाणे ॻाल्हि थो करे त नूर खां बशर मथे आ। अदा तव्हां त मुस्लमान आहियो, मुंहिंजे महबूब जा गुलाम आहियो, परवाना आहियो, आका जे उम्मत में शामिल आहियो, पर जेके महबूब जे उम्मत खां ॿाहिरि हन उहे बि बशर हन। टिल्लू मल्ला, पुरसू मल्ला, भेरू मल्ला आहे या नाहे? ये बशर आहिनि या नाहिनि? ज़ोर सां चओ, आहिनि न? पुछा ये पुरसू मल, भेरू मल, इहे भी नूर खां मथे हन? छो त इहे भी बशरत आहिनि, इहे भी बशरियत में शामिल आहिनि। जेकॾहिं आम ऐं मुतलक करे चयो वञे त बशर नूर खां अफ़ज़ल आहे, त मुंहिंजा दापो वाणिया हिंदू काफ़र, इहे यहूदी, भील में घुवाड़ वहाबी, इहे सभई गॾिजी करे इहे भी बशर आहिनि। पोइ इन्हनि खे बि चइबो त इहे बि नूर खां मथे आहिनि। अंधे खे इहा बि ख़बर कान्हे का। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, अल्लाहु नूरु समावात वल अर्द। मां अल्लाह जी ज़ात बाबरकात आसमाननि जो भी नूर आहियां, मां अल्लाह पाक जी ज़ात ज़मीननि जो भी नूर आहियां। अल्लाह ताला नूर आहे या न? पोइ चइबो त अल्लाह वारे नूर खां बशर मथे। चओ माज़ अल्लाह, ॾाढे चओ तौबा नऊज़ु बिल्लाह। कुरान नूर आहे या न? व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो पियो, ओ मुंहिंजा प्यारा हबीब करीम, मां रब्बुल आलमीन तव्हां जे तरफ़ नूरम मुबीना, रोशन नूर क़ुरान खे मोकिलियो आहे। क़ुरान नूर आहे, ॾाढे जो क़ुरान नूर आहे। पोइ इहो वहाबी बशर नूर खां क़ुरान खां मथे आहे। कलंदा हलो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जिब्रील खे नूर मां पैदा फरमायो आहे। अबा नूर आहे या नाहे? मीकाइल नूर आहे, इसराफील नूर आहे, इज़राइल नूर आहे, सब मलाइका नूर हन, किरामन कातिबीन नूर हन। रब्बुल आलमीन सभिनी खे नूर बनायो आहे। हिन ठिकर खे अल्लाह पाक इंसान ऐं बशर बनायो आहे। चवीस भला तूं जिब्रील खां मथे आहे, छो त फतवा थो ॾी पियो त नूर खां बशर मथे आहे। दलील ही गलत, पर इहा उन अंधे खे ख़बर कान्हे का त अशरफुल मखलूक, मखलूक में शरफ बशर खे छो मिलियो आहे? ही टॾे थो, कुॾे थो त बशर मथे आहे, पर मां थो चवां न, बशर सिर्फ़ इन्ही जे करे मथे थियो आहे। बशर खे सिर्फ़ इन्ही जे करे मिलियो आहे जो बशरी लिबास में मोहम्मद अरबी आयो। अगर हबीब करीम जी ज़ात बाबरकात इन्ही लिबास में न अचे हा त शायद कंहिं ॿी क़ौम में अचे हा त ॿीअ खे शरफ मिले हा या न? अल्लाह ताला जी ज़ात क़ुरान करीम में इरशाद फरमाईंदो आहे, वलौ नशा लजअलना मिनकुम मलाइकतन फिल अर्द यखलुफून।
तवा इंसान आयो तवा इंसानन में मां नबी मोकलिया हल अवा मता टडंदा हुजो तो बस असा में आयो आसा जेड़ो आ नन रब तो फरमाए वलो नशाओ जे कदे मां रब चाहा असा खणी घुरऊ लजअलना मिनकुम मलाइकतल मां रब करीम जी जात बाबरकात के हा ताकता अवा मां नबी तो मोकलिया थम पर मां रब्बुल आलमीन अवा बशरन मां जे कदे मलाइक पैदा क्या त करे सकदो आया लजअलना मिनकुम मलाइकतन फिल अर्द यखलुफून हुए मलाइक जमीन में खलीफा थी रहंदा अल्लाह ताला जल जलालु मन वालू ताकत रखे तो रब्बुल आलमीन इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर जे करे चाहे तो अल्लाह तबारक व तआला जल जलालु मन वालू बशर मां मलाइक बनाए तो बनाए सके थो अब बनाए सके थो या न पोजे मलाइक इंसान मलाइक नूरा ओहो अल्लाह पाक कुरान पाक में बुधाए तो बनाया तो बनाए सगा तो अल्लाह पाक फरमाए तो मां रब करीम जी जात मां बरकात भी इहो ही कयो जो हजरत अब्दुल्ला मां हजरत आमना मां हजरत अब्दुल मुत्तलिब मां सोने इब्राहिम खलीलुल्लाह जे नस्ल मां मुहम्मद अरबी नूर करे तवा के पैदा करे पंहिंजी कुदरत ॾेखारियां तो अल्लाह से ये ताकत है जिसम बशर जिब्रील सा गड मेराज ते पियो पो सिदरतुल मुंतहा ते नूर बीही रहो बशर हलियो वियो हैं अब आहे न यो दलील था जन तो सही जिब्रील नूर मुस्तफा बशर गजा विया जमल सिदरतुल मुंतहा ते पहुता जिब्रील बीही रहो महबूब पाक फरमायो तो हल चेसी न मथे अल्लाह जे नूर जी तजल्ली साड़े छॾींदी पाण मथे विया इन में दलील थो वठे कहिड़ो दलील त ॾिठो नूर हेठि बीहिजी वियो बशर मथे हलियो वियो इन अंधे खां पुछो अंधा वियो बशर ॾे या नूर ॾे ॾाढे ॻाल्हायो महबूब करीम जी ज़ात बाबरकात जिब्रील खे नूर खे छॾे ऐं मथे जॾहिं विया त मथे बशर वेठो हो या नूर हो डाडे चौलाड़ करने वाला तो बुधा तो सही अल्लाह नूर आहे या ना है तो क्या थो चवी तो नूर हेठ रह जियो अरे नूर जा तबका हन नूर जा दर्जा हन बत्ती भी रोशनी दींदी आ मेन बत्ती भी रोशनी दींदी आ हे लाइट भी रोशनी दे थी सर्च लाइट भी रोशनी दे थी सबन के लाइट चेबो आ पर कह जो पावर घटा कह जो मथे आ ये कोन चेबो त ही नूर ना है मेन बत्ती वारी बाह नूर ना है लालटेन वारी बत्ती नूर ना है उए भी नूर हन पर मुजादा पावर पावर जी गाल हा मन्या तो बराबर जिब्रील भी नूर हो पर मुहम्मद भी नूर आ पर जिब्रील वारो नूर मुस्तफा जे नूर का पावर में घट हो वो घट पावर वारो भी रहो फुल पावर वारो हलियो वयो यो तो जो कड़ो दलील आ यो तो किथा सिखियो आ यो तो के कहे पढ़ायो आ त बशर हो तंजे करे मथे यो बशरियत त महबूब जे जात बाबरकात बैतुल मक़दस में छड़ी ही जाते 1.25 लाख नबी होया महबूब जी जात जी बात जी बशरियत वारो मकाम उते पूरो थो जाते 1.25 लाख नबियन के नमाज पढ़ाई ऐं पाण जरी पहरे आसमान ते वया तो उते नूर थी वया पर जरी सिदरतुल मुंतहा खां मथे विया त नूर अला नूर थी वया इहो तुंहिंजो दलील ही गलत आ तुंहिंजो चवण ही गलत आ जेसि जिब्रील नूरा कोन खईंदो आ नबी सही खईंदा हा अल्लाह ताला जी जात इंतजाम कयो अल्लाह आलिमुल गैबा खुदा के खबरा इतराज कंदा चवंदा त मुस्तफा नूर नाहे महबूब करीम खाए तो खाइण नूर जे मनाफिया जेको नूर खाईंदो आ ओहो नूर न हूंदो आ ओहो बशर या का बी जिन्स हूंदी आ नूर कोन खाईंदो आ तंहिंजे करे महबूब जो खाधो त नूर नाहे मुल्ला दलील तो वठे पर अल्लाह ताला आलिमुल गैबा रब के खबर आ तो इतराज कंदा अल्लाह पाक अगई बंदोबस्त कयो महबूब के जे हली आला मकान ते हिकड़ी घड़ी न हिकड़ो दिहाड़ो न हिकड़ो महीनो न हिकड़ो साल न 18 वरिया रात
बशरियत के मञनी न था। अल्हम्दुलिल्लाह ही जाया अकेलो आओ न असांजे मुक़्तदर उलमाए किराम हिकड़ो दफ़ो न बार बार अवांजे लाड़काने में असांजूं कैसेटूं मिलन थियूं, पूरी सिंध में मिलन थियूं। हिकड़ी कैसेट को साबित करे ॾेखारे जंहिंमें असां रसूलुल्लाह जे बशरियत जो इनकार कयो हुजे। असां चवंदा हो त मुहम्मद करीम नूरी बशर आहे। चओ मुस्तफ़ा, जोर सां चओ नूरी बशरा। बशरियत जो कंहिं बि इनकार कयो कोन्हे, न अब्बे जो, न अम्मा जो, न नानीअ जो, न ॾाॾीअ जो, न ॾाॾे जो। महबूब जे बशरियत जो केरु थो इनकार करे? ख़ुदा जो कसम, पर मुंहिंजे महबूब जी बशरियत जेका मुल्ला थो मञे उहा असां कोन मञीदा। हू चवंदो आहे असां जहिड़ो आहे। छा चवंदा आहिनि? असां ॾाॾे जो छा चवंदा आहिनि? असां था चऊं तो जहिड़ो त कोन्हे, पर रब करीम जो कसम आहे 1.25 लख नबियनि जहिड़ो बि कोन्हे। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं पाण कयई परवार, हामी हादी हाशमी सरदारन सरदार। सुहे सहाबिन सत में मंझ मस्जिद मणियादार, पुचारई चङा चौधार पर वाहे कांधा हबीब सी। हामी हादी हाशमी सरदारे सरदार। मुस्तफ़ा सरदारन जो भी, आदम जो भी सरदार, सुलेमान सोने जो भी सरदार, प्यारे मूसा अलैहिस्सलाम जो भी सरदार, 1.25 लख नबियन जो सरदार, मुझो हजरत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदुल अंबिया। चो मुस्तफ़ा, ॾाढे चो सैयदुल। हाय हाय। मुस्तफ़ा फरमाइन था क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला मूंखे मक़ाम महमूद ते फ़ाइज़ कंदो। पोइ जॾहिं मां उन मक़ाम महमूद तो यग़बतुहुल अव्वलून वल आख़िरून, मां मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अल्लाह जे हुक्म सां उन्ही शफ़ाअत वारे मक़ाम महमूद ते फ़ाइज़ थींदुसि त अॻियनि पोयनि सभिनी खे रीस थींदी ऐं सभई चवंदा हाय हाय वाह जो मुहम्मद करीम खे मक़ाम मिलियो आहे। अल्लामा शहाबुद्दीन ख़फ़ाजी मक़ाम महमूद जे बारे में लिखो आ त मक़ाम महमूद, महमूद चइबो आहे साराहिल सिफ़त करण वारे खे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जॾहिं मक़ाम ते फ़ाइज़ थींदा ओ अहिड़ो मक़ाम हूंदो जो अॻियां पोयां महबूब मुहम्मद जी तारीफ़ कंदा। सब मुस्तफ़ा जी चओ, चओ मुस्तफ़ा जी तारीफ़ कंदा। पढ़ो था बेयदी लिवाउल हम्द व आदम व मुंदूनहु तहत लिवाई। मां अल्लाह जे हबीब जे हथ में अल्लाह पाक जे हम्द जो झंडो हूंदो। आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं सब नबी उन जे हेठां हूंदा। महबूब करीम जी ज़ात फरमाइनि था जॾहिं सब ॾिसंदा त सब मुंहिंजी तारीफ़ कंदा। छो त नालो या मुहम्मद चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॾाढे चओ, ईअं चइबो आहे। दिलबर जो नालो ॿुधे ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नालो ई जो आहे सारा ई हल अल्लज़ी युहमद हमदन बाद हमदिन। उहा ज़ात जंहिंजी सदाई पई तारीफ़ थिए। सौली माना जंहिंजी सदाई पई तारीफ़ थिए। अबू बकर त तारीफ़ कई, उमर त तारीफ़ कई, उस्मान सोहणे त तारीफ़ कई, शेरे खुदा रदी अल्लाह ताला अन्हुम अजमईन त तारीफ़ कई, ताबईन तबो ताबईन, कामलन वलियन शायरन नातखानन। रब पाक जो कसम आहे मुस्तफ़ा जी अहिड़ी त तारीफ़ कयूं मुसलमाननि त कई। हिकिड़ो मां वटि किताब आहे मुंहिंजा दोस्तो, हिकिड़े हिंदुस्तान जे हिंदूअ लिखियो आहे। हेॾो वॾो किताब आहे, 400 सफ़न जो किताब आहे। उन हिंदूअ बि मुंहिंजे मुहम्मद करीम जी तारीफ़ कई आहे। अहिड़ो सारायल जो पंहिंजा त सारा आहिनि पर परावा बि सारा आहिनि। उन जो लक़ब हो कौसरी, दल्लू राय कौसरी। ओ दल्लू राय कौसरी चवंदो आहे त मां आहियां हिंदू
मां हिंदू मज़हब ते आहियां पर मूंखे उम्मीद आहे त मां मुहम्मद करीम जी तारीफ़ कई आहे क़यामत जे ॾिहाड़े तारीफ़ जे करे ख़ुदा मुते बि राज़ी थी पवंदो इहो शरई मसइलो आहे खुदा राज़ी थिएस न थिएस उहा बाद जी ॻाल्हि आहे हाणे तोखे फतवा कोन थो ॾियां पर ॿुधायूं थो वञां पियो त नबी करीम जी मुंहिंजा दोस्तो नबियनि बि तारीफ़ कई आहे सहाबनि बि तारीफ़ कई आहे पर जंहिंजी तारीफ़ अल्लाह बि पियो करे रब्बुल आलमीन भी जंहिंजी सिफ़त सना पे बयान फरमाए अल्लाह ताला फरमाए वरफ़अना लक ज़िक्रक ऐ मुंहिंजा हबीब तुंहिंजे लाइ असां तुंहिंजो ज़िक्र बुलंद कयो आहे महबूब अर्ज़ु करे या इलाहुल आलमीन मुंहिंजे लाइ मुंहिंजो ज़िक्र कीअं बुलंद फरमायो थी अल्लाह ताला फरमाए तो इज़ा ज़ुकिरतु ज़ुकिरत मई मुंहिंजा महबूब जाते मुंहिंजो नालो ताते तुंहिंजो नालो हूंदो आहे या ना है नमाज में आज़ान में कलमे में तशहुद में अतहियात में जाते भी ॾिस त मुझे प्यारे आका व मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अल्लाह जे नाले सां गॾु आदम अलैहिस्सलाम जूं अखियूं खुलियूं बोते में साह पियो अखियूं पटे मथे निहारे त ख़ुदा जे अर्श ते बि लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह जो वायदो सच्चो आहे पंहिंजे महबूब के खुदा ताला साराहे थो तारीफ़ करे थो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जंहिंजी सिफ़त सना करे ओ असां जहिड़ो नाहे चओ असां जहिड़ो ॾाढे चओ असां जहिड़ो नबियनि जहिड़ो असहाबनि जहिड़ो नाहे मुल्ला जहिड़ो नाहे रब जो कसम महबूब पंहिंजी ज़ात में भी बेमिसाल आहे त पंहिंजे सिफ़ात में भी बेमिसाल आहे कतई तौर असां जहिड़ो कोन्हे ही चवंदा आहिनि असां जहिड़ो आहे रुगो चवंदा कोन्हनि बल्कि पंहिंजे किताबनि में लिखियो अथनि इन तव्हांजे लाड़काणे वारे मुल्ला दोदाई रोड वारे मुल्ला लिखियो आहे न मुहम्मद त रुगो माण्हू हो रुगो सिर्फ़ माण्हू हो नऊज़ बिल्लाह सिर्फ माण्हू चवण मुझे हबीब जी गुस्ताखी आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाइंदो ला तक़ूलू राइना वक़ूलु उन्ज़ुरना राइना न चइजो हालांकि राइना जी माना इहा भी आहे त असां ॾे निहार असांजी रियायत कर पर राइना जी माना ॿी भी आहे कहिड़ी उहा वरी बेअदबी वारी माना है राईना असांजो धनार असांजो बकरार अल्लाह पाक जल जलालु अमन वालू पंहिंजे गुलामन के महबूब जे गुलामन के मनो थो करे त तव्हां हबीब के जॾहिं अर्ज़ कंदा हो त चवंदा हो राइना असां ॾे निहार पोइ वरी हो काफ़र मुनाफ़िक जेके हूंदा हा इन मां वजो वठी उहे भी चवंदा हा राईना मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हज़रत अमीर उमर हिकिड़े ॾिहाड़े ॿुधी वरितो पाण समझी विया त हिननि जी बेअदबी जी नियत आहे अरे पलीतो हीअ तलवार ॾिसो था अॼु खां पोइ जेकॾहिं तव्हांजे ज़ुबान मां नबी करीम जे लाइ राईना जो लफ़्ज़ ॿुधुमि त मुंडी वढे छॾींदोसांव मुनाफ़िकनि जो छो थो कावड़ जी तव्हां बि चवंदा हो अबू बकर बि चवंदो आहे उमर साईं बि चवंदो आहे उस्मान साईं बि चवंदो आहे अली साईं बि चवंदो आहे ॿिया बि चवंदा आहियो अवां बि चवंदा हो मां तॾहिं थो चवां असां तॾहिं था चऊं पिया हज़रत अमीर उमर जे दिल में थोड़ो ख्याल थी पियो त हाओ यार असां भी राईना त कोन चवंदा हो पर रायना चवंदा हो अल्लाह पाक इन मामले के साफ़ करे छॾियो आयत नाज़िल कई ला तक़ूलू राइना वक़ूलु उन्ज़ुरना ओ मुहम्मद मिठे जा गुलामो इहो दर्री मां बंद थो करे छॾियां जंहिं अखर मां अदब ऐं बेअदबी ॿिन्हीअ जी बू अचे उहो अखर मुझे महबूब जे बारे में न ॻाल्हायो रायना जे जाइ ते उन्ज़ुरना चवंदा कयो त या रसूल अल्लाह सां ते निगाह फरमायो ॾिसो त अल्लाह ताला एतिरी मामूली खां मामूली गुस्ताखी वारे लफ़्ज़ खे भी बर्दाश्त नथो करे चवे तो रायना न चओ छाजे करे त इहो लफ़्ज़ मां गैर मुस्लिम यहूदी काफ़िर ऐं मुनाफ़िक ग़लत इस्तदलाल करे ग़लत नियत करे महबूब खे रायना चवंदा हा अल्लाह ताला तो चवे इन बेअदबीअ जो दरुई बंद हुजे अहिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाइजे ई न जंहिं मां बेअदबी थिए अबा सच ॿुधाए त रुॻो माण्हू चवण बेअदबी आहे या न आहे ॾाढे ॻाल्हि रुॻो माण्हू चवण बेअदबी आहे या न आहे
रुगो मानू हो, रुगो मानू हो, रुगो मानू हो बस। अरे रुगो मानू तो मां भी आया, तू भी आई, मुसलमान भी आहे, गैर मुस्लिम भी आहे। वहज मानू हुजण का बुजादा शर्फ जी गाल काने का। अल्लाह तबारक व तआला जल जलालु व मन वालू मानुन मानुन में भी फर्क रखियो आ। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम के वो मकाम अता फरमायो आ, वो मकाम अता फरमायो आ। रब जो कसमा जो नबी भी दुआऊं घुरदा, या अल्लाह नबूवत ॾिनई, या अल्लाह रसालत ॾिनई, या अल्लाह शरीयत ॾिनई, असांखे साहिब किताब बनाई। ये सब गालियों भलियों 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 पर दिल थी चवे जेकर असांखे मुस्तफा जो उम्मती करी आ। जंहिंजे उम्मती हुजण जे लाइ नबी दुआऊं घरनो रुगो माण्हू हो, ॻाल्हायो रुगो माण्हू हो। बेअदब खे लिखंदे भी शर्म कोन आयो आ। खुदा जो कसम आ, हजरत शिफा शरीफ वारो हजरत काजी अयाज रहमतुल्लाह अलैह पंहिंजे शिफा शरीफ में आदाब नबी जे बाब में लिखे थो त जेको महज इंसान रसूलुल्लाह के समझे सो काफिर आ। छा तो फरमाए जेको रुगो महज इंसान चवे तो रुगो मुस्तफा महज इंसान हो, एतरो चवे महबूब के रसूलुल्लाह नबीउल्लाह सैयदुल अंबिया खातमुल अंबिया कद जाकुम मिनल्लाह नूर अब अलका बिही वगैरह वगैरह सा सबनी के नजरअंदाज करे रुगो चवे तो मुस्तफा बस महज मानू हो। अल्लामा काजी अयाज रहमतुल्लाह अलैह मालिकी मज़हब जो पेशवा है, फरमाए तो मुझी फतवा है वो कत्ल जो लायक वाजिबुल कत्ला मुर्तदा उन जी ज़ाल उन ते हराम आ जेका औलाद ॼणींदो साहब हराम जी हूंदी। और वजह दोस्तों तो मुस्तफा जे शान खे न सुञातो आ। इन मुल्लन खे ख़बर ही कान्हे का त मुझे महबूब करीम जो शान ऐं मकाम चाहे। खुदा जो कसम आ जे मुस्तफा जी बशरियत आ तब पाक ॾाढे जो मुस्तफा जी बशरियत अहिड़ा त सड़ियल कि सही केॾा न बिदअती ख़राब आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असां बिदअती न आहियूं। चओ असां बिदअती, असां सुन्नी आहियूं। छायो बाबा ॾाढे तो छायो सुन्नी। बिदअती के वञी ॻोल्हे जिसे बिदअती एॾा ख़राब आहिनि जो कुरान बि पाक ऐं गौस बि पाक। ॾिसो मुशरिक गौसे पाक, अब चवंदा हो न गौसुल आज़म पाक, गौस पाक चवंदा हो न। ऐं कुरान बि ॾिसो बेअदब बिदअती मुशरिक, कुरान बि पाक गौस बि। असांजो हिकिड़ो शागिर्द हो, उन चिठी लिखियसि, मोल साहब तू जेका या कांच पाई वेठो असां पाक आ या पलीत आ। लाड़काने वारा जागो था। छोकरो पढ़ंदो भी इरशाद सरफा अञा शुरू आ। उन्हीं चिट्ठी लिखियसि मौली साहब ॾे ख़बर जेका कांच पाती थी या पाक या पलीत। हाणे कीअं थो चवे त पलीत आ? चवंदो कांच पलीत तॾहिं थे जॾहिं मुल्ला खे हैज़ अचे। अब हाओ न सही या वरी सन्ही वही वञेसि ईअं न सही। अब हूअं त कपिड़ो पाक आ न। पढ़ी चिट्ठी चिट्ठी पढ़ण सां बस तप चढ़ी वियुसि। समझी वियो त धक त लॻो आहे कापारी माण्हू खे चई बस बस बाबा। चइसि न ॿुधाए ॿुधाए चिट्ठी में ॿुधाए। न पियो ॿुधाए। हिकिड़े माण्हू ज़ोरी चिट्ठी खसे खणी पढ़ी चए बा छोकिरे लिखियो अथसि त कांच पाक थी या पलीत आ। बा कांच त मौलवी जी पाक आ। पोइ लॼ कान थी चई कांच भी पाक कुरान भी पाक। अरे तू गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैह के पंहिंजे कांच जहिड़ो भी नथो समझी तुंहिंजे मथां लानत हुजे खुदा जी। खुदा जो कसम आ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जंहिंखे पाक कंदो आहे से पाक हूंदा। युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिजसा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा।
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आ मां रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात इरादो कयो आ ओ सोहणे नबी करीम जा अहल बैतो छा इरादो कयो थी मुंहिंजा अल्लाह रब से फरमाए तो मां इरादो कयो आ तवयो तहरकुम ततहीरा मोहम्मद मिठे जे खानदान के एड़ो पाक कया जोण जे वेझो पलीती क़यामत तई इंदी कान का असां रुगो गौसे पाक के मुजादा पाक को न चौंदा हो जंहिंजी भी खानदानी निस्बत मुझे महबूब मोहम्मद करीम सां सॼो खानदान पाक चओ चओ सॼो मुस्तफ़ा जो खानदान अहल बैत ॾाढे जो अली साईं हुसैन साईं हसन साईं सोहणे अलीअ जो सही हुन नसब खानदान सब पाक हन यो खानदान पाक तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का वाह आला हजरत तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का सुनियो तहां जो अकीदो आहे या ना है चौ तो कौन था चौ तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का महबूब जो सॼो खानदान नूर अला नूर अदा तो जंहिंजो खानदानी नूर हुजे ओ बशरा महज बशरा असां जहिड़ो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात नूरिया चओ ज़ात उन ज़ात नूरी के अल्लाह ताला बशरी लिबास में दुनिया ते मोकलियो इन जे लाइ लक़द कान लकुम कुरान थो चवे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनतुन लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इरशाद थो फरमाए त महबूब करीम जी ज़ात के बशरी लिबास में इन्हीं जे लाइ मोकलियो थम त तव्हां ॾे नमूनो बनाए मोकलिया उन नमूने के ॾिसो सिखो दाढ़ी कीअं रखबी आहे वार कीअं रखबा आहिनि कपड़ा कीअं पाइबा आहिनि कहिड़े हथ सां खाइबो आहे कहिड़े हथ सां न खाइबो आहे कीअं पानी पीबो आहे बेही पीबो आहे या वेही पीबो आहे निकाह कीअं कबो आहे हलाल छाहे हराम छाहे अल्लाह जे हबीब खे रब्बुल आलमीन नमूनो करे मोकलियो आहे पर खुदा पाक जो कसम आयो नमूनो भी मुझे मोहम्मद अरबिया जो नूरिया हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात चओ तो नूर ॾाढे चो मुस्तफ़ा नूर आई बशरी सूरत ऐ लिबास ऐ जिन्स में जरूर आयो आ अब्बो भी आहे अम्मा भी आहे पर मुस्तफ़ा जो अब्बो भी बेमिसाल त अम्मड़ भी बेमिसाल अगे डिगी डिगी दबजी दबजी ये लिखी विया खुलम खुला कोन चवंदा हा हाणे ये पलीत तकरीरुन में खुलम खुला चवन था त रसूलुल्लाह जा अब्बो अम्मा माअज़ अल्लाह सुम्मा माअज़ अल्लाह काफर ऐं जहन्नमिया अदा इनी मुल्ला जे पीउ खे न असां चऊं त तुंहिंजो पीउ चिॿो आहे कावड़ ईंदी आहे न ॾाढे ॻाल्हायो चइजेस त तो वारो पीउ सांवरे रंग जो आहे बेडोलो आहे कावड़ ईंदसी या न चइजेस तुंहिंजो पीउ नसवारी आहे चिड़ंदो या न
तू जो पी भंग पींदो आ कंहिंखे खणी चओ त तोखे कावड़ लगंदी। अरे तू सैयदुल अंबिया के ईज़ाए थो जंहिंजे शिकम अनवर में मोहम्मद करीम जी ज़ात, वालदा जे शिकम अनवर में मुस्तफ़ा जी ज़ात 8 महीना गुज़ारिया। जंहिं जाइ ते अल्लाह पंहिंजे नूर खे हिफ़ाज़त में रखियो ऐं जंहिं हज़रत अब्दुल्लाह जे पुठीअ में नबी करीम जी ज़ात रहा। अल्लाह ताला जी ज़ात सुठी शइ खे नूर खे गंदी जगह ते रखियो। अल्लाह ताला फरमाईंदो आहे तक़ल्लुबुका फ़िस्साजिदीन। ओ मुंहिंजा प्यारा हबीब करीम मां क़ुरान में चई थो छॾियां, क़यामत ताईं दुनिया खे ॿुधाए थो छॾियां त जाथऊं जाथऊं तुंहिंजो नूर आयो आहे उहो सभु सजदे कंदड़नि में आयो आहे। आदम खां वठी करे सोहणे अब्दुल्लाह ताईं, हज़रत हवा खां वठी करे हज़रत अमर आमना ताईं मुझे हबीब पाक जो ॾाॾाणो ख़ानदान आहे, नानाणो ख़ानदान आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो सभ खां पहिरियों आदम जे पेशानी में नूर रखियुमि, उन खां बाद में आदम खां मुंतक़िल थी शीस अलैहिस्सलाम ने आयो, शीस खां बाद में नबियनि वटां मुंतक़िल थींदो आयो ताजो हज़रत अब्दुल मुत्तलिब वटि आयो। हज़रत अब्दुल मुत्तलिब जे पेशानी में नूर चमके पियो, वो नूर उतां मुंतक़िल थी करे अब्दुल्लाह साईं ने आयो आ। भलो अतुर शीशीअ में रखबो आ, शीशी उछलाए छॾ खाली करे छॾ, पर उन भले अतुर जी खुशबू शीशीअ मां पोइ बि कान वेंदी आ। भली हिकिड़ो कतरो भी न हुजे पर उन अतुर जी सोहबत जे करे उहा शीशी खुशबूदार हूंदी आ। महबूब जो नूर मुंतक़िल थी हज़रत अब्दुल्लाह ने आयो आ, पर अब्दुल मुत्तलिब वटि जेको टाइम रहियो आ काबे खे ड्राहण जे लाइ मुजादा अब रहो काफ़र पियो अचे। सैयदना अब्दुल मुत्तलिब खे माराइण जी कोशिश कई अथनि, हाथी खे छॾियो अथनि त हाथी मारींदुसि, पर जमल हाथीअ जी नज़र पई आ बरकल फील कमा यबरकल बईर वक़ाल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह। हाथी दिसी करे डोड़ी हज़रत अब्दुल मुत्तलिब जे आॾो आयो आ सैयदना अब्दुल मुत्तलिब खे मारण जे लाइ, पर जो वेझो आयो त जीअं अतर जी शीशीअ मां खुशबू ईंदी आ, हुन खे बि जानवर खे मुंहिंजे महबूब पाक जे ॾाॾे जे सुञाणप जूं अखियूं थियूं। कावड़ छॾे गोॾा भञी अब्दुल मुत्तलिब जे आॾो सजदा पियो करे, चवे पियो साईं अॼु ज़रा ज़रा कया हा, पर छा कया जो तूं मुहम्मद मीर जो ॾाॾो। हाथी भी सुन्नी हो, फकीर तो चवे हाथी भी सुन्नी हो, हिनन वारा हाथी सुनी तो कोन थिया, उथी वेही भी कोन था सघन पिया। पेट बिना जो दोल जड़ो थी हुआ। मुझा दोस्तों अजीजो भाइरो, जानवर भी सुञातो त ही अल्लाह जे नबी जो ॾाॾो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जानवरनि खे भी शनासा हिन मुल्ला खे तव्हां वठी चो। दोस्तों जो कायम शाह बुखारी जे चौक ते बीहारे कुत्ता बछोस, जे कुत्तन हिन जो अदब कयो त चइबो त हाओ तो में के दाणा आहिनि, जे कढियउस धागा त ख़बर पइजी वेंदी। कुत्ता त ठहियो सुञाणनि से घर वारा भी कोन था, हिन खे सुञातो हो चांडका वारनि। अब हाओ न सही, ॿियनि खे कहिड़ी ख़बर हिन जे असुल पिते खां उहे वाक़िफ़ आहे जिते पढ़ंदो हो। और मुझा दोस्तों अजीजो मोहम्मद अरबी चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढे त चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब जी तारीफ़ करे फरमाए थो या अय्युहन नबी हस्बुकल्लाह, ऐं मुंहिंजा महबूब मां रब तुंहिंजे लाइ काफ़ी आहे। अल्लाह काफ़ी आहे न मुंहिंजे हबीब लाइ। भली पिया भौंकन, भली पिया मथो हणन, भली पिया बकवास कन, मुझा दोस्तों अजीजो रहेगा उनका ही चर्चा ये यूं ही रहेगा। पड़े खाक हो जाए जल जाने वाले, अरे सड़ंदड़ प्या सड़ो,
मुहम्मद अरबी जी तारीफ अब्दुल रहीम न कई त खैरा, मौलाना बदरुद्दीन साहब न कई त मिड़ई खैरा, हजरत मौलाना बुलबुल मदीना हाजी मोहम्मद इदरीस दाहरी न कई त खैरा। उहे जेकॾहिं न कंदा ऐं मरी वेंदा ख़त्म थी वेंदा, तूं ड्रिज जान न हाल न कजां त मुस्तफ़ा जी तारीफ़ बंदि थींदी। ख़ुदा जो क़ुरान क़यामत ताईं मुस्तफ़ा जी तारीफ़ करे थो। खुदा जे कुरान वारो मालिक साहिब कुरान जो रब मुस्तफ़ा जी तारीफ़ करे पियो। करे थो या नथो करे? अहिड़ी तारीफ़ थो करे जो सुभान अल्लाह अलहम्द खां वन्नास ते सॼो कुरान मुस्तफ़ा जे तारीफ़ में भरियो पियो। अल्लाह ताला फरमातो हस्बुकल्लाह या अय्युहन नबी हस्बुकल्लाह, मा रब करीम जी ज़ात व बरकात तुझे लाइ काफ़ी आहियां। काफ़ी आहे न सही, महबूब जी ज़ात व बरकात ला रब अहिड़ो काफ़ी थियो। हिननि जो बाबो जेको वॾो बाबो आहे इब्न अब्दुल वहाब नजदी जो मुरीद सऊद जॾहिं हिजाज जे मथां कब्ज़ो कई, जन्नतुल बक़िया जे ॿाहिरां ट्रैक्टर बिहारे हिकिड़ो हिकिड़ो करे दाख़िल करे जेके भी कुब्बा हा अहल बैतन जा असहाबन जा सब डराए छॾे। जागो था ही चवंदा आहिनि ॾिठो सहाबन खे तारीफ़ ताक़त हुजे हा त बचाइनि ना पाण। पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जंहिं जाइ ते वॾो हाकिम हूंदो आहे त नंढो हाकिम ख़ामोश हूंदो आहे। इनखे ख़बर कान्हे का त जन्नतुल बक़िया मुंहिंजे महबूब जे रोज़े जे साम्हूं। सहाबा किराम खे गिनती कान्हे, भली कुब्बा ड्राए कबरूं ड्राए असांजो साईं वेठो आहे। हुन ख़बीर खे पलीत खे जुर्रत वधी जन्नतुल बक़िया में रोज़ा रहराइण खां बाद में महबूब जे रोज़े जो इरादो कई। ख़ुदा जो कसम आया ट्रैक्टर ओॾे रवाना कोन थिया, ठका जो ग़ैब मां थप्पड़ लॻसि त अखि ॿाहिरि निकिरी। अल्लाहु अकबर। हक चार यार या अली अल मुर्तजा या दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जिंदाबाद। दोस्तों अजीजो, उन पलीत खे थप्पड़ लगी, अहिड़ी थप्पड़ लगी जो अख खां काणो थी पियो, काणो रहियो, काणो थी मरी वियो। ऐं चई खबरदार जन्नतुल बक़िया वारनि सब्र कयो आहे मुस्तफ़ा जे रूबरू, हेॾे वधंदव त मुंहिंजी त अख निकिती आहे पर जड़ बि निकिरी वेंदव। अल्हम्दुलिल्लाह चवंदा आहिनि कुबा रहंदासीं ख़ुदा जे फज़लो करम सां अॼु बि गुंबद ख़ज़रा सलामत आहे, क़यामत ताईं सलामत हूंदो। इनके जुर्रत ना है जो मुझे महबूब जे रोज़े पाक के खत्म करे सगल। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमातो हस्बुकल्लाह, और मुझा महबूब मोहम्मद अरबी मा रब तुझे लाए काफ़ी आहियां। हदीस पाक में इंदो आ, तवज्जो कयो, हदीस पाक में इंदो आ, शिफा शरीफ वारे हा रिवायत आंदी है, बैहक़ी शरीफ में भी हा रिवायत आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जी सीरत जो किताब आहे सीरत शामिया, उन्हीं में भी आहे। सीरत हलबिया वारे भी हा रिवायत आंदी आहे। इब्ने असाकर भी हा रिवायत आंदी आहे। तमाम मुस्तनद मोतबर रिवायत आहे, मुतवातिर रिवायत आहे। तमाम मुहद्दिसीन किराम लिखन था पिया, छा था लिखन त हिकड़े दिहाड़े अबू जहल एंड कंपनी, समझो था ना, कंपनी समेत वेठो हो बैतुल्लाह शरीफ में। उन्हनि जूं जायूं हुजूं वेझो वेझो उते वेठा हा, कचहरी वेठे कयूं। उतबो वेठो आ, वलीद वेठो आ, मुगीरो वेठो आ, शेबो वेठो आ, अबू जहल वेठो आ, ॿिया बि सनादीद कुरैश वेठा आहिनि। महबूब साईं हेॾो अकेला अकेला आया। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरे असवद जे साम्हूं भी बरकातूं नमाज पढ़ण शुरू फरमाई। अबू जहल पंहिंजे कंपनी वारनि खे चयो त हाणे यार वझो आहे। कहिड़ो वझो आहे? चई अकेलो आहे। पोइ छा कंदेसि? बस मां ताड़ियो आहे हिकिड़ो पत्थर एॾो पियो आहे सफ़ा जे भर में, सफ़ा जबल वटि वॾो जबल पत्थर आहे, उहो थो खणा। बस जीअं जो हीअं सजदे में वेंदो त हीअं मथो खणी छॾींदोसांसि, मथे मुबारक ते
बस पत्थर ही हिकिड़ो। उन्होंने चयो यार तुंहिंजी मर्ज़ी, असां तोखे सलाह कोन ॾींदासीं। उथियो पत्थर वनी खयई, हबीबन करीमन जी ज़ात क़याम खां बाद रुकू में वया, वेझो थियो। जिए जो मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में वया, अगते ड्रोड़ पातई तस पत्थर रखा। खुदा पाक जो कसम आ, सभनी किताबन जा मां नाला खया, सबई लिखन था पिया। जिए जो अगते वधो, अञा हिकड़ो कदम कोन खई त ये पोए पैर पत्थर छड़े वठी भगो, बूथ लही वियुसि, अखिन मां